अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। दोस्तों, अॼु तव्हांखे हिकु अहिड़ो स्कूल जी जेको आहे विज़िट कराईंदासीं, इनशाला तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। ऐं स्कूल विज़िट कराइण खां पहिरियां जेको आहे न, उनजो चेयरमैन जेके ओनर आहिनि उहे असां सां गॾु आहिनि, साईं मंज़ूर अहमद सुमरो साहिबु। उन्हनि सां जेको आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन स्कूल जे हवाले सां, हिननि खे कीअं इहा जेको आहे सोच आई त बाबा अहिड़ो स्कूल जेको आहे तयारु कजे जीअं ॻोठाणा जेके ॿार आहिनि उहे पढ़ी सघनि, ग़रीब जा ॿार पढ़ी सघनि। ऐं हिन स्कूल में को बि फीस न आहे, का अहिड़ी जेको आहे शइ न आहे। ऐं फैसिलिटीज़ उहे जेके मां सम्झां थो त कराची या लाहौर या इस्लामाबाद में जेके स्कूल आहिनि उन्हनि जहिड़ियूं फैसिलिटियूं हिकिड़े ॻोठ में मिली वञे। हीअ घोटकी खां तक़रीबन ईअं सम्झो त 20 किलोमीटर खां 15 किलोमीटर तक़रीबन थींदो भिटाइयाबाद जेको हीउ सॼे थो इलाइक़ो। ऐं हिते जीजल अम्मा स्कूल जेको आहे उहो साईं जन जेको आहे न इहो ठाहियो आहे, तामीराती कमु करायो आहे, ज़बरदस्त स्कूल ठहियलु आहे। वधीक साईं जन खां पुछंदासीं त साईं जन हिन स्कूल जे हवाले सां छा चवंदा। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। इहो ॿुधाइजो त स्कूल जो जेको तामीराती जो कमु आहे इहो तव्हां कॾहिं करायो, ऐं हिन स्कूल जे हवाले सां ऐं हिकिड़ो घोटकी ज़िलो आहे हुनजे भरिसां वरी तव्हां हिकिड़ो कबीलाई ज़िलो चई सघूं था हिन ज़िले खे। तव्हां कीअं ख़्यालु आयो आख़िर स्कूल ज़बरदस्त फैसिलिटीज़ जेको असांजो ही स्कूल जेको आहे छा आहे त मां हिन ॻोठ जो आहियां, इन करे हिन ॻोठ जे करे असां पंहिंजो जेको आहे सो सोचियोसीं त हिते जेको आहे सो स्कूल जी सख़्तु ज़रूरत आहे, सुठी तालीम जी, सुठी तरबियत जी, त जीअं सुठा ॿार पढ़ी अॻिते वञनि। त उन जे लाइ कोशिशि कई अथसीं त जीअं सुठो माहौल ठाहियूं, सुठी तरबियत कयूं, सुठा ॿार पैदा करियूं, त जीअं अॻिते हली पंहिंजे क़ौम जी, पंहिंजी सिंध धरती जी, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे सघनि। असांजो इहो त जेके हारी नारी ग़रीब माण्हू आहिनि उहे शहरनि ताईं सभु नथा पहुची सघनि, त असां सोचियोसीं त असां पाण ग़रीब आहियूं त उन ग़रीबनि जे लाइ कुझु करे सघूं। ॿियो त माण्हू नथो कुझु करे सघे, तालीम जो अहिड़ो ज़ेवर आहे जेको हर ग़रीब खे पंहिंजो उनजे लाइ आसानियूं पैदा करे सघे थो। इन करे असां मतिलबु आहे दरवाज़े ते उनजे घरनि जे वेझो उते स्कूल ठाहियो आहे। हिते सभु हारियुनि नारियुनि ग़रीब माण्हुनि जा ॿार पढ़ंदा आहिनि। हिते को बि अमीर ॿार न आहे ऐं ॾाढा मिसकिन माण्हू आहिनि जेके असां सां पढ़नि था, स्कूल सां मुहबत कनि था, ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी। इनशा अल्लाह ताला इहो स्कूल वधंदो रहंदो ऐं माशाअल्लाह अटेंडेंस बि इलाही आहे, ॿारनि में शौक़ु बि इलाही आहे ऐं ॿार हितां जा ॾाढा ज़हीन आहिनि। थोरो हिननि ते महिनत करणी आहे, कमाल जा ॿार आहिनि। इनशा अल्लाह हीअ अॻिते हली ॾाढी क़ौम जी मुल्क जी ख़िदमत कंदा। इहो साईं ॿुधाइजो जीजल अम्मा जेको आहे पब्लिक स्कूल, इहो नालो तव्हांखे कीअं माना सम्झ में सोच में आयो त बाबा इहो नालो रखिजे? ऐं ज़बरदस्त फैसिलिटीज़ आहिनि, ईअं सम्झो हर शोबे जो तव्हां हिते जेको आहे निज़ाम जोड़ियो आहे। इहो तव्हांखे सोच कीअं आयो आख़िर, कॾहिं आयो? छो जो हिते ॾिसो हर माण्हू खे इहो सम्झ में ईंदो आहे त बाबा ॿ रुपया जंहिं वटि अची वेंदा आहिनि, बाबा असांजो कहिड़ो कमु, असां छो इहो कयूं? या ही कमु अगरि ईअं चई सघूं पिया त बाबा सिंध गवर्नमेंट करे सघे पियो अहिड़ियूं फैसिलिटीज़, या के सिंध गवर्नमेंट जूं बि शयूं आहिनि, पर तव्हांखे इहो सोच कीअं आयो? असांखे सोचायो त असां चवंदा आहियूं त जेको बि कमु थिए उहो बहितरु थिए, प्रोफेशनल थिए। त इन करे असां हिन खे बहितरु सोच सां बहितरु कमु शुरू कयो आहे त असांजा ॿार जेको आहे कंहिंखां घटि न आहिनि। उहे सहूलियतूं जेके वॾनि शहरनि में आहिनि उहे असां हुननि खे पंहिंजे दरवाज़े ते पहुचायूं। इन करे असां हुननि जे लाइ इहा कोशिशि करे बहितरु इन्वायरमेंट पैदा कई आहे त हुननि जी तरबियत बि सुठी थिए, माहौल बि सुठो थिए, ॿियनि खां मुख़्तलिफ़ लॻे। इन करे असां इहो सॼो कुझु कयो आहे। इहो साईं तव्हां मूंखे ॿुधाइजो त हाणे हिन स्कूल में कहिड़ियूं जेके फैसिलिटीज़ आहिनि, या मिसाल कहिड़ा शोबा आहिनि, कुझु चंद जेके ॿुधायो। उहे त काफ़ी साईं जन साईं घुमायो, उहे बि हिन वीडियो में असां ऐड कंदासीं, पर तव्हां पंहिंजी ज़बानी जेके कुझु तव्हांखे। असां हिते तक़रीबन कोशिशि कई आहे त जेके नंढड़ा ॿार आहिनि उनखे त असां पढ़ाईंदासीं, उहे त पढ़ंदा। पर हाणे इहो आहे त जन ॿारनि पढ़ी करे वेही रहिया आहिनि, मैट्रिक करे वेही रहिया आहिनि घरनि में, या नियाणियूं पढ़ी करे वेही रहियूं आहिनि, वालदेन उनखे वधीक नथा पढ़ाइनि, त उन्हनि जे लाइ असां कंप्यूटर जी फैसिलिटी आंदी आहे। त
त उहे ॿार कंप्यूटर सिखनि, फ्रीलांसिंग कनि, हिते ई असां कराची खां उस्ताद रहनि था जेके उन ॿारनि खे पढ़ाइनि था। असां वटि सभु फैसिलिटीज़ आहिनि, त उहो बि असां कोर्स उन जे लाइ शुरू कयो आहे। या वरी ॿियो असां शुरू कयो आहे त भई जेके पढ़िया ई न आहिनि ॿार, त उन्हनि खे वरी असां टेक्निकल कोर्स शुरू कराया अथसीं, त जीअं सिलाई आहे, कढ़ाई आहे, भर्थ आहे, मोटर साइकिल मैकेनिक आहे, इलेक्ट्रीशियन आहे, ट्रैक्टर ड्राइवर आहे, मोटर साइकिल जो मैकेनिक आहे, त उहे असां शोभा खोलिया अथसीं त उहे बि जीअं पंहिंजो हुनर सिखी ऐं पंहिंजे लाइ आसानियूं पैदा कनि, त उन्हनि जे हुनर जे लाइ बि असां शुरूआति कई आहे। या सभु ॿार त इंजीनियर डॉक्टर न थींदा, कुझु ॿारनि जा पंहिंजा ज़हन आहिनि। असांजी कोशिशि इहा आहे त जेको जेको करणु चाहे थो उनखे उहो असां सहूलियत ॾियूं, उन में असां हुनजा जेका फैसिलिटेटर थियूं उहो ॿारु उहो करे जेको हुनजो मनु चाहे थो, जंहिंमें हुनजी दिलचस्पी आहे त उहो पोइ बहितर करे सघंदो। त असां सभु हिते ग़रीब ऐं ग़रीब एरिया आहे, उते वेठा कमु करियूं ग़रीबनि सां, असांखे बि मज़ो अचे थो, हू असांजा आहिनि, असां हुननि जा आहियूं। बसि इहो साईं ॿुधाइजो, कुझु सुवाल आहिनि त छा हिन सॼे कम में सिंध सरकार तरफ़ां बि का सहकार आहे, या सिर्फ़ु तव्हां पंहिंजे मदद पाण, या ही जेकी तव्हां साईं पहिरियां ॿुधाए चुको आहे त ज़मीन जेकी सॼी आहे केतिरे एकड़नि ते मुश्तमिल आहे, ऐं ही ज़मीन कंहिंजी आहे इहो बि थोरो ॿुधाइजो। ही ज़मीन असांजी फैमिली जी आहे। ही जंहिंमें स्कूल अॾियल आहे इहो सॼो 18 एकड़ जो हिकिड़ो पीस आहे, उन ते स्कूल बि आहे। 12 एकड़ असांजी ॿी ज़मीन बि आहे, उहा बि असां इहा इन में बि थी आहे सॼी हिन भलाई जे कम में, त उनजी इनकम बि हिन स्कूल में अचे। त बसि पोइ असांजी त हाणे सभु शइ जेका हुई ज़मीन वमीन उहा इन में विझी छॾी आहे। ॿिए बि जेके सोर्सिस आहिनि उहे बि इन में विझूं था। ॾींहं राति कोशिशि करियूं था, असांजो कमु कोशिशि करणु आहे, मालिक जो कमु रंग लाइणु आहे। बसि पोइ सच शुरू में साईं तव्हां पासे में असां ॾिठोसीं त मदरसो तव्हां जेको आहे तयारु करायो, हिकिड़ो ज़बरदस्त मदरसो असां ॾिठो आहे, जंहिंमें पंजाब जा बि ॿार जेके आहिनि दीनी तालीम हासिलु करनि पिया, पंहिंजो सिंध जा हितां जा इलाइक़े वासी बि आहिनि। इहो तव्हांखे शुरू में इहो जेको आहे असांखे ॿुधण में अचे थो तव्हां शुरू में मदरसो तयारु कयो, इहो तव्हां कीअं ख़्यालु आयो? असुलु छा आहे त शुरूआति में असां मदरसो तयारु कयोसीं, उनखे असां फंडिंग कंदासीं, ॿार रहंदा बि हुआ, पढ़ंदा बि हुआ। पोइ ईअं अचानक हिकिड़े ॾींहुं मां आयुमि ॿारनि खां इंटरव्यू वरितुमि त तव्हां जेको आहे सो पढ़ंदा आहियो, त तव्हांखे ॿारहाड़ी में केतिरी पघार मिलंदी आहे, या माण्हू तव्हांजी कहिड़ी ख़िदमत कनि था। त उन्हनि ॿारनि मूंखे चयो त असांखे 5000 मिलंदा आहिनि। पोइ उहा मुंहिंजी टर्निंग पॉइंट हुई। मां सोचियो त हीअ ॿार त असां अञा माज़ूर करियूं पिया, 5000 में अॼुकल्ह छा थो थिए। इन करे उन ई ॾींहुं बसि सोचे मूं स्कूल जो सोचियो त हिन ॿारनि खे पढ़ाइणो आहे, हुनरु सेखारिणो आहे, तॾहिं कुझु थींदो, न त ही ॿार कुझु न करे सघंदा। उन ॾींहुं ई असां वटि लाइब्रेरी जी बिल्डिंग ठहियल हुई, बिस्मिल्लाह करे फर्नीचर वठी करे असां स्कूल शुरूआति कईसीं। पोइ सभु 2-3 दोस्त वेठासीं, उन्हनि सलाह कई त छा नालो रखूं, कीअं करियूं। मूं चयो बाबा जी जलामा था, जेको पंहिंजी माउ सम्झे। जी जलामा सां हर को प्यारु करे थो, असां जी जलामा रखूं था हिन जो नालो। मोहबत वारो नालो आहे, रेस्पेक्ट वारो नालो आहे, जेको हिनखे माउ सम्झे उनजी ख़िदमत बि करे ऐं उते अचे त हुनजा दुख दर्द बि दूरि थियनि। जीअं माउ वटि पंहिंजो ॿारु बि ईंदो आहे त माउ ख़ुशि थींदी आहे, ॿारु बि ॾाढो हैप्पी थींदो आहे। त असां हिन स्कूल खे उन निस्बत सां रखियोसीं त हिते जेको अचे ॿारु उहो ख़ुशि थिए, ऐं हीअ स्कूल उनखे ईअं झोली में झले जीअं माउ झलींदी आहे। जीअं माउ मोहबत कंदी आहे, हीअ असांजो स्कूल ईअं ॿारनि सां मोहबत करे। लास्ट में साईं छा मैसेज ॾींदा वे, अगरि तव्हां अहिड़ो स्कूल ठाहे सघो था? घोटकी ज़िले में त ॿिया बि शख़्सियत मौजूदु आहिनि, अलाह हर कंहिंखे गंज ॾिनो आहे। जीअं हाणे तव्हां ठाहियो आहे स्कूल ज़बरदस्त, तव्हां ओनर आहियो, छा मैसेज ॿिनि माण्हुनि जे लाइ अहिड़ो ॾींदा वे? पाण ओनर न आहियूं, पाण आहियूं ख़िदमत गुज़ार। पंहिंजी तालीम त फील्ड हुई कान, पाण आहियूं फैसिलिटेटर, ख़िदमत गुज़ार। हाणे बि सुबुह खां हिते वेठा हूंदा आहियूं, राति थी वेंदी आहे, हिते ई पिया स्कूल लाइ सोचींदा आहियूं, हिते ई पिया ॿारनि जे लाइ सोचींदा आहियूं। असां उन पंहिंजी मस्ती में मगन आहियूं। बाक़ी हाणे अलाह साईं सभिनी खे ॾिनो आहे, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ेकार आहे, पंहिंजो जीअं जेको वणे उहो पंहिंजो मालिक खे रिझाए ख़िदमत करे। सभु माण्हू स्कूल न खोलींदा, के अस्पतालूं खोलींदा, को ॿियो कमु कंदा, हर को माण्हू पंहिंजे रंग में पंहिंजे ख़्याल सां करे थो, ऐं जेको जेको बहितर सम्झे उहो उते करे।
जेकॾहिं उन्हनि खे स्कूल सुठा था लॻनि त स्कूल रखनि, जे उन्हनि खे का ॿी ख़िदमत सुठी थी लॻे त उहा कनि। असां फ़क़ीरनि खे इहो कमु सुठो थो लॻे, असां इहो करियूं था। त ही बाक़ी ज़िंदगी बि असांजो इहो आहे त इन में गुज़र थी वञे ऐं वधि में जेका ख़िदमत करे सघिजे उहा कजे। अॻिते जे लाइ साईं तव्हांजो छा प्लान आहे? जीअं हाणे तव्हां हिते स्कूल त ठाहियो आहे, उहे रोज़ जे बुनियाद ते मां हिते ॾिठो आहे, विज़िट कयो आहे, त तव्हां स्कूल खे अपडेट कंदा वञो पिया। अॻिते जे लाइ तव्हांजो छा राय अमल हूंदो त छा हिन स्कूल खे अॻिते वधाइजे, या ॿिया जेके शोभा आहिनि उहे बि हिते आणजनि, सां अटैच कजनि? तव्हां छा चओ? असां हिन स्कूल खे आहिस्ते आहिस्ते डिग्री कॉलेज ताईं इंटर ताईं ॿार, असांजी कोशिशि इहा आहे त ॿार हितां डिग्री वठी करे पोइ निकिरनि। न त बि असां एतिरी त ख़िदमत करियूं त हुननि खे इंटर कराए या को हुनरु सेखारे, मतिलबु पंहिंजे पेरनि ते बीहारियूं या सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में मोकिलियूं, किथे पहुचनि, कुझु मंज़िल ते। छो जो ॿार खे अध में न छॾियूं त बहितरु आहे। हाणे वरी असांजो ॿियो इहो आहे त सभु कमु त सभु को माण्हू करे बि नथो सघे, त असां हिकिड़ो ॿियो ब्लॉक बि तयारु करियूं था, जंहिंमें असांजो इहो आहे त IT ते असां कमु करियूं, कंप्यूटर ते। त असां वटि छा आहे त फाइबर ऑप्टिकल बि पहुतल आहे, लाइट बि आहे, स्विगेस बि आहे, सभु सहूलियतूं बि आहिनि। त असां हिकिड़ो ॿियो सुठो ब्लॉक तयारु करियूं त जीअं ॿारनि खे आसानी थिए ऐं सुठा उस्ताद वठी अचूं। उनजे राह जो असां बंदोबस्तु ऑलरेडी करे छॾियो आहे सुठनि उस्तादनि जे लाइ, त उन्हनि खे बि विहारियूं त असां कंप्यूटर ते बहितर खां बहितर कमु करे सघूं ऐं ॿारनि खे जेको आहे ख़िदमत करे सघूं। तमामु बहितरीनु, वॾी महिरबानी। दोस्तो, असां सां गॾु साईं मंज़ूर अहमद सुमरो साहिबु असां सां गॾु हुया। सिंध जीजलमा स्कूल जेको आहे पब्लिक, ही जेको स्कूल आहे हिन जा पाण चेयरमैन बि आहिनि। सो हिन सॼी तफ़सीलनि तव्हांखे ॻाल्हि ॿोल साईं कई ऐं तव्हां ॿुधो। ऐं चवणु त इहो ई घुरिजे त सिंध सरकार खे मां वरी बि अपील कंदुसि त जेके ॿिया स्कूल्स आहिनि उन्हनि खे बि अपडेट कराए, पर हीअ ॾिसो कहिड़ो हिकिड़ो ज़बरदस्त स्कूल जेको आहे हिननि साईं जन तामीर करायो। ज़बरदस्त हिननि जी सोच आहे, सुठा फैसिलिटीज़ जेके आहिनि ॿारनि खे मिलनि थियूं। उमेद त हीअ अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे। अगरि पसंदि अचे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।